अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं लियारी मां जिथे चीनी शहरनि जी गाॾी ते फायरिंग थी आहे। नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। DIG ॾखण जो चवणु आहे त फायरिंग साल्ट वेस्ट मैनेजमेंट जी गाॾी ते कई वई आहे, जॾहिं त चीनी शहरी गाॾी जो शीशो लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। लियारी में चीनी शहरी जी गाॾी ते फायरिंग थी आहे। नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। फायरिंग साल्ट वेस्ट मैनेजमेंट जी गाॾी ते कई वई, जॾहिं त चीनी शहरी गाॾी जो शीशो टुटण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। लियारी में चीनी शहरी जी गाॾी ते फायरिंग थी आहे। नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग में साल्ट वेस्ट मैनेजमेंट जी गाॾी ते फायरिंग कई वई। चीनी शहरी गाॾी जो शीशो लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां मेहताब शरखां जी। मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हां ॿुधायो न त लियारी वारे इलाइक़े में चीनी शहरी जे मथां गाॾी जे मथां फायरिंग थी आहे, जिते हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे ऐं फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी जेको थियो आहे हुनखे शीशा लॻण जे करे शदीद ज़ख़्मी थियो आहे। फायरिंग साइड वेस्ट जी मैनेजमेंट जी गाॾी जे मथां फायरिंग कई वई आहे। जावेद अकबर रियाज़ ॿुधाईंदे चयो आहे त चीनी शहरी गाॾी जो जेको शीशो हुनखे लॻो आहे टुटण सबबि उन खे ज़ख़्मी थियो आहे। बाक़ी गोली वग़ैरह न लॻी आहे हुनखे। ऐं चीनी शहरी जेके सफ़ाई सिलसिले में हिते ईंदा रहंदा आहिनि लियारी वारे इलाइक़े में, ऐं इन जे सिलसिले में हिनखे दहका पखण जी हिकिड़ी साज़िश मालूम पई थिए, जेके इहा हुनजे मथां फायरिंग कई वई आहे ऐं पुलिस जेको आहे वधीक इन जी जांच करे रही आहे। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।